नाज़रीन चौबोल आहिनि त PS1 जी टिकट जेको आहे पीपल्स पार्टी तरफ़ां असलम अबड़ो खे ॾिनी वञे थी ऐं ॿी तरफ़ शेर मोहम्मद बुग़ैरी आज़ादु उम्मीदवार तौरु PS1 ते कॉम्पीट कंदो। अॼु जे हिन प्रोग्राम में असां अवामी सर्वे हिकिड़ो कंदासीं जंहिंमें इहो ॼाणण जी कोशिशि कंदासीं त अवाम PS1 जी सीट ते कंहिंखे वोट ॾींदी ऐं कंहिंखे वोट ॾेई कामयाबु कंदी। सपोर्ट आवाम करती शेर मोहम्मद मुग़ैरी के जेको आहे पंहिंजा कमु करे थो, सभिनि जा मसला बि हल करे, ट्रांसफार्म बि ठाराए ॾिए थो, हर शइ करे थो। मतिलबु जेको बि आहे ग़रीबनि जो कम बि अचे थो ग़रीबनि जे, मतिलबु जेको आहे उन्ही खे जेको आहे वोट हर को ॾींदो, उन्ही खे चाहे थी आवाम हिन टाइम। साईं अर्ज़ु आहे त मां अॻु में तव्हां अर्ज़ु कयुमि त हिते जेको आहे हाणे जेके बि दोस्त अॻु में कामयाबु थिया आहिनि, मां नालो कंहिंजो बि नथो खणां। सभिनीनि जेको आहे एतिरो कमु न कयो आहे जेतिरो ग़ैर मुंतख़िब थींदे शेर मोहम्मद पंहिंजे जेब खां पंहिंजे हण खां जेको बि थियो लाॻत कयो आहे जेक मामा जो मथां ग़रीब माण्हू जो मथां बिजली जा ट्रांसफार्मर वारनि तक़रीबन मां सम्झां हर साल 2 करोड़ 3 करोड़ जो ट्रांसफार्मर ठाराए ॾिए थो। ॾिसो नंढे मासूम ॿार गर्मी आहे हेतिरो असां वटि 51 सेंटीग्रेड आहे, जे उते बिजली न हुजे छा थो सम्झे उहो घर जो छा हाल हूंदो, नंढे ॿारनि जो छा हाल हूंदो। पोइ बि शेर मोहम्मद खे चङो कमु कयो, अलाह ख़ुशि करेसि, अलाह चवां थो रोज़ी में बरकत विझेसि। जेके आहिनि बाक़ी जेके सियासतदान ॿिया आहिनि कोई कमु न कयो आहे साईं। टफटेल बि आहिनि, उहो बि नाक़स पोजीशन आहे उन्हनि जो। जेकॾहिं ईअं आहे 10 व्हीलर वञे थो ॿिए ॾींहुं ते ॾिस कॾो लॻी थो वञे। तव्हां पाण शहर जो हाल ॾिसो, छा आहे शहर जो हाल? साईं खटण हाराइण त अलाह जे हथ में आहे, लेकिन कमु जेको थियल आहे शेरवन साहब जो, हाज साहब जो वॾो थियल आहे। सिटी में ॿारियाड़ी में जिते किथे तव्हां वेंदव उते हाज साहब जो कमु थियल आहे। कमु थियल आहे, ज़ाहिर आहे माण्हू वोट ॾिसंदा असांजो कमु। जेकॾहिं उहो इलेक्टेड न थी आयो अॻ में, उन खां पहिरियों ई कमु करे थो पियो, त जेकॾहिं उहो सुभाणे इलेक्टेड थी आयो त पोइ त वधि में वधि सभ जा कमु कंदो। उहो त हर हिकु माण्हू पंहिंजे ॾिसंदो न, उन खे तोरींदो, वज़न कंदो। हाणे उहो दौरु पुराणो न आहे जो माण्हू चवंदा बसि वोट ॾियणो आहे, बसि ॾियणो आहे, इहा शइ न आहे। हाणे कम खे ॾिसो न, हिन हिते गर्मी एतिरी आहे 52 सेंटीग्रेड जी हूंदी आहे, उन में 3 करोड़ रुपया ख़र्चु करे थो पियो हाजी साहब, हाज शेरवन साहब। हाज साहब खे इहो वॾो क्रेडिट आहे जो ग़रीबनि जी, ॿियनि जी, हर हिकु माण्हू जी ॿुधे थो। ईअं न आहे जो हिकिड़नि जी ॿुधे थो ॿिए न, हर जेको माण्हू वञे थो ख़ाली नथो अचे ऐं उन जो कमु करे थो पियो। उन लिहाज़ सां त हाज साहब जो हक़ बि बणिजे थो ऐं हाज साहब खे वोट मिलंदा बि सही। बाक़ी हार जीत अलाह पाक जे हथ में आहे, इंशाअल्लाह ताला हाज साहब जीते वेंदो। सभ खां पहिरियों से मुंहिंजी गुज़ारिश इहा हूंदी त पीपल्स पार्टी जी आला क़यादत खे बि त हू हाजी शेर मोहम्मद मुग़ैरी साहब खे टिकट ॾियनि। मोहम्मद असलम साहब बि असांजा मोहतरम आहिनि, क़ाबिल इज़त एहतराम आहिनि, उन लाइ बि इज़त आहे। बाक़ी आवाम जी ख़्वाहिश इहा आहे त हाजी शेर मोहम्मद मुग़ैरी खे टिकट मिले। हाजी साहब बेलोस शहर जी ख़िदमत कई आहे, बिजली जे हवाले सां, ट्रांसफर जे हवाले सां, ऐं उन खां अलावा ॻोठनि में पुलूं ठाराए ॾियणु, पाणी जूं लाइनूं विछाए ॾियणु, ग़रीब गुरबा जी मदद करणु, मस्जिदूं, दरगाहियूं, मुहर्रम उल-हराम हुजे, रबीउल अव्वल हुजे, या जेके हिंदू धर्म जा या मुख़्तलिफ़ मज़हब जे जा त्यौहार हुजनि, बेलोस हाजी साहब शहर जी ख़िदमत कई आहे। हक़ आहे त शहरवासी उन खे सपोर्ट कनि, ऐं शहरवासियुनि जी बि इहा ख़्वाहिश आहे त हाजी शेर मोहम्मद साहब अचनि। ऐं वरी बि मां अपील कंदुमि पीपल्स पार्टी जी आला क़यादत खे त हाजी शेर मोहम्मद मुग़ैरी खे टिकट ॾियनि त इहा आवाम जे लाइ बहितर थींदो। हाणे जेका तव्हां आज़ाद जी ॻाल्हि था कयो, आज़ाद जे हवाले सां शेर मोहम्मद मुग़ैरी साहब जी ख़िदमात आहिनि, उहो जेकॾहिं मां न चवां बि त दुनिया चवंदी। हाणे अर्ज़ु इहो आहे त ज़ाहिर आहे हिकु नओं चहिरो बि आहे, फस्ट टाइम जेको हू कॉन्टेस्ट करे थो। अवाम चवंदी 76 सालनि खां असां बाबा सभिनी जेका ज़ातूं जेके पहिरियां कॉन्टेस्ट कयो आहे उन्हनि खे असां वोट ॾिनो आहे। पहिरियों भेरो भला हिकिड़ो दफ़ो असां हाजी साहब खे बि आज़मायूं। मां सम्झां थो त हाजी साहब जेको आहे मज़बूत कैंडिडेट आहे। उहो इन करे मज़बूत कैंडिडेट आहे जो उन जी जेका याने इन खां वठी करे फ्लड खां वठी करे जेके उनजी ख़िदमात आहिनि ॿियो टियों ऐं मुख़्तलिफ़ सेक्टर्स में। ऐं मूंखे त इहा ख़बर आहे, मां तुंहिंजे वेझो न आहियां जो मां इहा ॻाल्हि तव्हांखे कंफर्म कयां, छो जो मां उन वटि ईंदो वेंदो बि न आहियां, पर मां इहो ॿुधो आहे ॿियनि खां टिनि खां त हू माण्हू जेको आहे इलाज जे मद में बि माण्हुनि जी मदद करे थो, फाइनेंशियली सपोर्ट करे थो। जेके ग़रीब मिसकिन माण्हू उन वटि वञनि था उन्हनि खे नथो मोटाए। सो मां सम्झां थो माण्हुनि जी हिकिड़ी उमेद जी किरण जेका हूंदी आहे न, उहा हाजी साहब आहे हिन वक़्तु। अगरि हाजी साहब खटण खां पोइ अवाम जी मयार ते लथो त मां सची थो ॿुधायां त ज़िंदगी भर हाजी साहब खां कोई खटे न सघंदो। पर जेकॾहिं हाजी साहब खटण खां पोइ
जी 76 साल जेके ॿिया सियासतदान आहिनि उन्हनि जहिड़े क़िस्म जी ख़िदमत कई आहे। अगरि हाजी साहब पंहिंजो ट्रेक एॾे मटाए वियो त पोइ हाजी साहब जी ही इलेक्शन पहिरीं ऐं आख़िरी हूंदी, पर असांजी दुआ आहे त हाजी साहब जी ख़िदमत करे थो, छो जो हिन वक़्तु उहो इक़्तिदार में न आहे, न का हुनखे का सरकारी MP आहे, MNA आहे, सेनेटर आहे या का हुनखे ज़िम्मेदारी आहे। हू पंहिंजे अकाउंट मां जेको आहे ख़िदमत करे थो, तंहिंजे करे हुनजी ख़िदमत मां नथो सम्झां त ज़ाया वेंदी। चवंदा आहिनि त माण्हू कंहिंजे गिलास पाणीअ जो पीअंदो आहे न, असां तव्हां त उन मिटीअ जा ॼावा आहियूं, त पाणीअ जो गिलास बि असांखे तव्हांखे यादि हूंदो आहे। सो हिन वॾी ख़िदमत कई आहे, ख़िदमत करे पियो, ऐं तव्हांजे चैनल जे तवसुस सां मां हाजी साहब खे इहा बि गुज़ारिश कंदुसि त आज़ाद जी हैसियत में मां सम्झां थो हाजी साहब जो वोट वधीक मज़बूत आहे बनिस्बत इनजे। अगरि कंहिं बि पार्टीअ जे प्लेटफॉर्म तां ईंदो, थी सघे थो जेको हाजी साहब सां सिंपैथी आहे, माण्हुनि जी मोहबत आहे, प्यार आहे, जो हिकिड़ी उमेदूं आहिनि, थी सघे थो पार्टीअ जे कंहिं बि पार्टीअ जी टिकट ते अगरि विढ़े, थी सघे थो पोइ वोट मथां घटिजे, पर जेकॾहिं आज़ादु ईंदो त मां सम्झां थो तमामु मज़बूत कैंडिडेट आहे ऐं जेका बात PS1 मां इहो ई विन कंदो। नाज़रीन, अवाम जी ऐं सान्या वंदनि जी राय अवां पाण ॿुधी। हुननि जो हीउ चवणु आहे त हाजी शेर मोहम्मद बुग़ैरी जेको आहे इलेक्शन खटण खां पहिरियां ई अवाम जा मसइला जेको आहे हल करे थो, चाहे उहो ट्रांसफार्मर ठाराइणु हुजे, चाहे उहा मिठे पाणी जी स्कीम हुजे या ॿी का बि मदद हुजे। हाजी शेर मोहम्मद बुग़ैरी ग़रीबनि जा अवाम जा मसइला हल करण में सभु को वधीक पेश आहे। त हुननि पंहिंजी हीअ राय ॾिनी त हाजी शेर मोहम्मद बुग़ैरी घणे क़दुरु PS1 ते जेको इलेक्शन खटे वेंदो। वधीक ॾिसणो हीअ आहे त PS1 जी इलेक्शन खां पोइ छा नताइज अचनि था। कैमरामैन सलीम गोलो सां गॾु आबिद अली मंगरू, जैकब न्यूज़, जैकबाबाद।